ॾह महरम जो ॾींहुं रात जे वक़्त में जेकॾहिं अचानक घबराहट ऐं बेचैनी तुंहिंजे अंदर में दाख़िल थी वञे, जा बाज़ार तोखे मज़ो न ॾे, जा घर में बि तोखे मज़ो न अचे, इहो तव्हांजो वक़्तु हूंदो आहे क़बूलियत जो। इहो तव्हांजो वक़्तु हूंदो आहे क़बूलियत जो। पर शैतान इब्लीस तव्हांखे जा फिलाणनि दोस्तनि सां विहारींदो, जा फिलाणनि होटलनि ते विहारींदो, जा फिलाणे वटि वेही टाइम पास कंदो। इहो क़बूलियत जो वक़्तु हूंदो आहे। ॾह महरम जे ॾींहं ते रात जे वक़्त में जेकॾहिं अचानक हिकु बेक़रारी थी वञे, बेचैनी मूंखे मज़ो नथो अचे, जा मां सफ़ा ग़मगीन आहियां, इहो वक़्तु हूंदो आहे त रब जे दरबार में मुसलो खणी ख़ुदा जो कसम नफ़ल पढ़। नफ़ल खां बाद में जेका तूं दुआ तलब कंदे पूरी न थिए त मुंहिंजो सर कलम कजांइ। रात जो ॾह महरम हराम जो ॾींहुं रात जे वक़्त में जेका बेक़रारी थींदी आहे न, इहा तो हिक खे न थींदी आहे, इन में आसमान खे बि थींदी आहे, ज़मीन खे बि थींदी आहे, शहन महीननि जो मासूम जेको हूंदो उनखे बि थींदी आहे। जेकॾहिं तुंहिंजे घर में नंढो मासूम आहे त उनखे चिताए ॾिस। जेकॾहिं बेक़रार नज़र न अचे त मूंखे जेको वणे तूं घटि वधि लिखजांइ। इहो वक़्तु हूंदो आहे क़बूलियत जो। अल्लाह जे दरबार में मुसलो रखी वे, नफ़ल अदा कर। नफ़ल अदा कर, सभ खां पहिरियों त ख़ैर जी दुआ घुर, करबला जे शहीद उन खां बाद में जेका तलब रखी वेठो अल्लाह जे दरबार में हाज़िर कर। इंशाअल्लाह तबारक अल्लाह तुंहिंजी पूरी न थिए त पोइ तूं मूंखे चइजे। जेको हे अॼु 10 महरम वारो ॾींहुं ते मथियों 10 महरम वारो ॾींहुं इंशाअल्लाह तबारक अल्लाह अॼोके ॾींहं खां काफ़ी चेंज हूंदे। आज़माए ॾिसो। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।